अच्छा निसार साहब आउं सवाल इहो करणु चाहियां पियो त सिंध जे अंदरि यकीनन जेके आहे PMLN जो नालो खणणु घुरिजे, जेकी इहा असुल रिथा आणे थी हुकूमत पंजाब जे अंदरि बि आहे, वफ़ाक़ में बि PMLN आहे, पर PMLN वरी जेको इल्ज़ाम ॾिए पई त उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी ते ॾिए पई। सेनेटर इरफान सिद्दीकी जा बयान बि ऑन रिकॉर्ड आहिनि। अवां सां त केरु आहे इरफान सिद्दीकी यार? नवाज़ शरीफ जो नॉमिनेटेड वज़ीर, शहबाज शरीफ जो नॉमिनेटेड वज़ीर। केरु आहे मरियम नवाज़? नवाज़ शरीफ जी न्याणी। उहे त उहो ई चवंदा जेको हुननि खे लीडरशिप चवंदी। ज़रदारी साहब जेकॾहिं अची असेंबली में पंहिंजी एक्सप्लेनेशन ॾेई वियो, जी हा, इहा ऐलान आहे, ठीकु आहे, सही। ॿियो टेक्निकली बि मां चवां थो त सदर साहब खे इन्हनि मनसूबनि जे मंज़ूरी जो अख्तियार ई न आहे। हिन मुल्क में जमहूरियत आहे? ॿुधाए, आहे या न आहे? आहे त सही, जहिड़ी आहे पर आहे सही। जहिड़ी बि आहे त सही नाले में आहे सही, ठीकु आहे न। आइन बि आहे, जी हा, बिल्कुलु। जहिड़ी हालत में बि आहे, जी हा, अमल थिए पियो न पियो थिए पर आहे सही। जेकॾहिं आइन बि आहे, जमहूरियत बि आहे, त पोइ कंहिं न कंहिं मनसूबे खे मंज़ूर करण जा फोरम्स आहिनि, जंहिंजो आख़िर में वॾे में वॾो फोरम आहे एकनेक। सही। एकनेक में इहो मसइलो आयो ई कोन्हे, इन में बहस थियो ई कोन्हे। मां इहा ॻाल्हि कराई चोॿारो कानाल जे लाइ, जॾहिं मां एकनेक जो मेंबर हुउमि, तॾहिं असां चयोसीं पाणी कोन्हे, इरफा कूड़ थी ॻाल्हाए, ऐं तव्हां इहो तेसि ताईं कोई फ़ैसिलो न कयो जेसि ताईं काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में न वञे। इहो त 3 साल अॻु जी ॻाल्हि आहे जो असां मोकिले चुका आहियूं। सही। 2-3 साल अॻु जी ॻाल्हि आहे जो असां मोकिले चुका आहियूं। काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो इजलास नथो थिए। हाणे चओ था त साईं जेकॾहिं इजलास थी बि वियो त तव्हां कीअं कंदव, छा कंदव? असां सम्झूं था असांजी पोज़ीशन अहिड़ी का कमज़ोर ख़ासि मज़बूत कोन्हे। असांजो हुते सिंध हूंदी, ॿुधे पंजाब बलोचिस्तान हूंदो, बाक़ी वफ़ाक़ी वज़ीर हूंदा जिन में असीं न आहियूं, बाक़ी पंजाब जो चीफ मिनिस्टर हूंदो जंहिंमें असीं न आहियूं, KPK जो वज़ीर आला हूंदो जेको असां सां न आहे। कंहिंजे के तो चवां मुंहिंजा बात सही, एकनेक में मंज़ूरी न आहे। सही। अच्छा निसार साहब, बस आख़िर में अवां खां, छो त अवां सीनियर सियासतदान आहियो, इन्हनि सॼनि मरहलनि मां सियासी जदोजहद मां अवां गुज़रिया आहियो। पंजाब सरकार बि पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे, वफ़ाक़ी हुकूमत बि पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे। आख़िर सॼी सूरत हाल दंग किथे कंदी? अव्हांखे छा पियो लॻे? अरे बाबा, पहिरियों को मनसूबो मंज़ूर त थिए न। हू त चवनि पिया कैनाल ठहंदा, बजट उन्हनि रखी आहे पंजाब गवर्नमेंट। बाबा बजट जे लाइ त असां ते इल्ज़ाम लॻंदो हो त साईं कालाबाग डैम जे लाइ बजट रखी अथऊं। तव्हां न चवंदा हो, तव्हां नुक्तेचीनी कंदा हो न। साईं पीपुल्स पार्टी पंजाब में हिकिड़ी पॉलिसी थी करे, सिंध में ॿी पॉलिसी थी करे, आख़िर में मुंहिंजी ॻाल्हि इहा थी त बेरी साहब धरनो आयो ऐं कालाबाग डैम ख़तम थी वियो। यादि अथव? तनक़ीद त थींदी रही बाबा, थींदी हुई न। जी हा, जी हा। त पोइ हुनजो जवाबु त असां ॾिनोसीं न अमली तौर ते। प्रोपोज़ल हूंदा आहिनि, सही। बजटिंग बि ॿुधाए बि आहे, साईं पैसा असां वटि आहिनि, सही। असां तव्हांखां नथा घुरूं वफ़ाक़ पंहिंजा पैसा इस्तेमालु करे ऐं मनसूबो ठाहींदासीं, पर हुनजी मंज़ूरी हूंदी आहे किथे न किथे। उहा आहे एकनेक, काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट त पोइ जी ॻाल्हि आहे, पहिरियों एकनेक आहे। सही। हुनमें मंज़ूर कोन थी आहे। बिल्कुलु ठीकु आहे, इन जी मंज़ूरी निसार साहब न थी आहे, पर वफ़ाक़ी जेके वज़ीर आहिनि या जेकी पंजाब हुकूमत आहे इन शइ खे ऑन करे पई त असां इहे ठाहियूं पिया, इहो वरी चवंदा त असां पंहिंजे पाणी ते ठाहियूं था, सतलज ते ठाहियूं था। ॿुधायां थो छो था कनि। जी, पंजाब जा आहिनि, हू पंजाब जा आहिनि, वफ़ाक़ जी पार्टी पाण खे नथा सम्झनि, हू पंजाब जे माण्हुनि खे ख़ुशि करण जी कोशिशि में लॻा पिया। असां पंहिंजे सिंध जे माण्हुनि जे साइड वटियूं बीठा आहियूं। सही। त हू पंहिंजे मक़सद में कामयाबु थींदा निसार साहब? हू पंहिंजे मक़सद में कामयाबु थींदा? छा थींदा? मां चयो हू पंहिंजे मक़सद में कामयाबु थींदा? अव्हांखे लॻे पियो? बाबा मंज़ूरी न आहे त मां छा चवां तोखे यार? घड़ी घड़ी मां तोखे छा चवां? ठीकु आहे, एकनेक मां मंज़ूर न आहे त ठही कीअं थी सघे? जेकॾहिं आइन आहे त, जेकॾहिं जमहूरियत आइन आहे त ठही कीअं थी सघे जेसि ताईं मंज़ूरी न आहे? ठीकु आहे निसार साहब, वॾी महिरबानी, अव्हां वक़्तु कढियो।